डिवीजन। मूंखे त ॾाढी बुख लगी आहे। हलो केला खाऊं था। केला? ही ॾिसो, मूं वटि केतिरियूं सारियूं गजरूं कैरेट्स आहिनि। अरे वाह, मां बि कल बाग मां केतिरा सारा केला बनानास आंदा आहिनि। ये पार्टी। हलो असां हिन वण जे हेठां वेही खाऊं था। अचो अचो, सभु मिली पहिरियों कैरेट्स गजरूं खाऊं था। पहिरियों असां हिननि कैरेट्स खे इक्वली डिस्ट्रीब्यूट त कयूं। इन में कहिड़ी मुश्किल आहे? ही वठो 1 2 3 1 2 3 1 2 3। असां वटि 9 कैरेट्स गजरूं हुयूं। 9 कैरेट्स गजरुनि खे 3 माण्हुनि में इक्वली डिवाइड कयो त सभिनी खे 3 कैरेट्स गजरूं मिलियूं। मूं वटि 3 कैरेट्स आहिनि। ऐं मूं वटि बि। सभिनी खे इक्वल शेयर मिलियो। मजेदार। Divide means to separate something into smaller parts and share the parts between people or friends. ही इजी आहे। इजी त आहे, पर जेकॾहिं तमामु घणी शयुनि खे डिवाइड करणो हुजे त असां कीअं कंदासीं? डिवीजन मेथड जे ज़रिए हल कंदासीं। हलो मां समझायां थो। मूं वटि 24 बनाना आहिनि ऐं मूंखे इन्हनि बनानास खे 4 फ्रेंड्स में डिवाइड करणो आहे। 4 फ्रेंड्स केर? असां त 3 आहियूं। अरे एलिफेंट, हाथी बि त ईंदो। So the question is 24 bananas are to be shared equally among 4 friends. How many will each friend receive? 24 divided by 4. डिवीजन जी वर्किंग करण लाइ सवाल खे हीअं लिखंदासीं। 24 खे अंदर ऐं 4 खे ॿाहिरि, छो त 24 डिवीडेंट आहे ऐं डिवाइज़र आहे। हाणे असां 4 जो टेबल पढ़ंदासीं। 4 times 6 is 24। 6 खे मथे क्वोशंट यानी आंसर जी जगह ते लिखंदासीं ऐं 24 खे हेठि। 24 minus 24 is 0। So the remainder is 0। यानी each friend will get 6 bananas। Great। हलो दोस्तों, हाणे अवां सभु हिन सवालनि खे हल कयो ऐं डिवीजन एक्सपर्ट्स थी वञो।